अहम ख़बर के हवाले से अवांखे आगाह कंदा हलूं। सिंध हाई कोर्ट मलीर कोर्ट में फायरिंग करे कैदी के क़त्ल कंदड़ जवाबदार की अपील ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत मुजरिम किफ़ायतुल्लाह जी मौत वारी सज़ा ख़िलाफ़ अपील रद्द करे छॾी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदा हलूं। जवाबदार किफ़ायतुल्लाह के दहशतगर्दी टोड़ जी अंत वारी ख़ुसूसी अदालत में 2021 में फाही की सज़ा ॿुधाई हुई। किफ़ायतुल्लाह 14 दिसंबर 2020 में मलीर कोर्ट अंदर फायरिंग करे वेटिंग रूम में वेठल खुशदिल के फायरिंग करे क़त्ल करे छॾियो हो। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। फायरिंग कंदड़ शख़्स गिरफ़्तारी बैदि इंकशाफ कयो हो त खुर्शीद संदसि पुट जी क़त्ल में मुलविस हो। ख़बर अवां सां हिकु ॿिए शेयर कंदा हलूं। नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। सिंध हाई कोर्ट मलीर कोर्ट में फायरिंग करे कैदी के क़त्ल कंदड़ जवाबदार की अपील ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत मुजरिम किफ़ायतुल्लाह जी मौत वारी सज़ा ख़िलाफ़ अपील रद्द करे छॾी। जवाबदार किफ़ायतुल्लाह के दहशतगर्दी टोड़ जी अंत वारी ख़ुसूसी अदालत 2021 में फाही की सज़ा ॿुधाई हुई। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची के रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद है। जी इसहाक, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंजर, ॾिसो सिंध हाई कोर्ट में जेको अदालत मलीर कोर्ट में जेको फायरिंग करे कैदी के क़त्ल करण वारे जवाबदार के खिलाफ जेकी अपील आहे उन ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। जॾहिं त अदालत पारां जवाबदार किफ़ायतुल्लाह जी सज़ा के मौत के खिलाफ जेकी अपील हुई उहा रद्द करे छॾी आहे। जॾहिं त जवाबदार किफ़ायतुल्लाह दहशतगर्दी ख़ुसूसी वारी अदालत 2021 में जेको अदालत पारां सज़ा ॿुधाई। जॾहिं त किफ़ायतुल्लाह पारां जेको 14 दिसंबर 2020 ते मलीर कोर्ट में खुशदिल खान के फायरिंग करे क़त्ल कयो हो। इहो प्रोसिक्यूटर जो चवणु आहे। जॾहिं त खुशदिल के अदालत में पेश कयो हो, जंहिंमें वेटिंग रूम में वो मौजूद हो। तंहिंखां पोइ हिते फायरिंग जो वाक़ियो पेश आयो। जॾहिं त अचानक हिकिड़ो माण्हू आयो ऐं उन पारां पिस्टल कढी करे फायरिंग शुरू करे ॾिनी। फायरिंग करण वारो जेको माण्हू हुयो उनखे जेको आहे फौरी हुते गिरफ़्तार कयो हुयो। जॾहिं त उन पारां इंतिशाफ कयो हुयो त खुशदिल जेको हुयो उनजे पुट खे क़त्ल कयो हुयो। इहो उन जवाबदार जो चवणु आहे। जॾहिं त जेको आहे तमामु सबूत खां पोइ अदालत पारां जाइज़ो वठण खां पोइ जेको जवाबदार आहे किफ़ायतुल्लाह उनखे जेको आहे फांसी जी सज़ा ॿुधाई हुई। त अॼु इन हवाले सां जेकी सिंध हाई कोर्ट में उनके खिलाफ़ पटिशन लॻल हुई त उहा सिंध हाई कोर्ट रद्द करे छॾी आहे ऐं किफ़ायतुल्लाह जी जेकी सज़ा आहे उहा अदालत पारां बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जी वरी महिरबानी इसहाक आगाह करण लाइ।